तो बाबा अची वियो। जल्दी सां वञ महर तूं, न त बाबा तोखे मारे छॾींदो। जल्दी सां वञ। केरा केरा हीरो ते जाफर जॾहिं खां मां लंडन खां मोटियो आहियां न, हथियार हलाइण ई विसरी विया आहिनि। बाबा साईं, पोइ अॼु हलियूं था जंगल में हरण जो ऐं फाड़े जो शिकार कयूं। हा यार, चई सच थो। दिलि जो शौक़ बि पूरो थी वेंदो ऐं हथियार हलाइण जो मज़ो बि ईंदो। चाचा साईं, जेकॾहिं हू वरी बादल जे धकनि जो पलान कनि त? असां पंहिंजूं अखियूं बूटे नान रखियूं पुट। अगरि जे हू हाणे आया न त नाकामी संदन मुक़द्दर बणबी। मां चाहियां थी मुंहिंजो हथ छॾ, मुंहिंजी ॿांह मां हथ कढ। छो? मां तो करे वठी तो कोन थो वञा, बसि मिड़ई दिलि चयो त प्यार जा ॿ ॿोल ॻाल्हायां। मूंखे छॾ वञण ॾे तां। ॻोठ जी छोकिरियूं बि एॾियूं ज़िदीरियूं हूंदियूं आहिनि छा? तुंहिंजो मूंसां वञे छा? मां चाहियां थी छॾ मूंखे। छो तोसां छा वञे? हाँ? दर्दन जो आदेश, दर्दन जो आदेश। बाबा साईं, हमारे निशाने में को फर्क ही ना है पियो। शहज़ोर खान निशानो हणे ऐं वो निशानो घुसी वञे, जाफर इहो थी कोन थो सघे। बाबा साईं, कावड़ न करे हिकिड़ी ॻाल्हि पुछां? कुछ बाबा साईं, अॼु जे छोकिरी शिकार लाइ आलम खान जे ॻोठ वञूं पिया, छोकिरी वाक़ई तव्हांखे वणी वई आहे छा? सुहिणी खे कंहिंखे न वणंदी जाफर। बाबा साईं, किथे इन छोकिरी तव्हांजे दिलि ते वार न आहे कयो? जाफर, शहज़ोर खान जी दिलि एॾी सस्ती कोन्हे जो का बि छोकिरी ॾिसे ऐं हार थी वञे। बाबा साईं, इन तर मुतवजा थियण जो छा मतिलबु आहे? मतलब कोई भी ना है, बड़े दिल पेशोरी पे कयो। बाबा साईं, उहा छोकिरी रईस आलम खान जे साले जी थी हुई। छा? मामा जे साले जी थी आहे? बाबा साईं, इन करे गुज़ारिश आहे किथे तव्हांजी शिकायत जाफर, शहज़ोर खान खे शिकायत जा दड़का न ॾे। बाबा साईं, ग़लती जी माफ़ी। मूं त इहा ॻाल्हि रईस वॾे जी ख़ौफ़ सां कई। शहज़ोर खान गोॾनि खां उहे टंगू ई कटे छॾी जेके शिकायत खणी चाचा साईं ॾांहुं। बाक़ी रही दिल जे शौक़ जी ॻाल्हि, त शहज़ोर खान दिल जे शौक़नि खां दे मां पानी दे पी के दे पानी। आ रानी जी अम्मा। अम्मा ये कर, तू थोड़ो अंदर तो वञ। छोरी के अंदर मोकली और खास ॻाल्हि करणी आहे छा? हा, तोसां कुछ ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हि कर। ॾिस न, धीअरियूं जवान अची थियूं आहिनि, आख़िर उन्हनि खे बि पंहिंजे घर वञिणो आहे। केसिताईं पाण विहारे वेठा हूंदासीं? ॾिस न, मेहर खे असां ई पालियो आहे, हुनजी आदत ऐं फितरत खां चङी तरह वाक़िफ़ आहियूं। आउं त चवां थी त जेकॾहिं तूं चाहीं थी त छोरीअ जो संग आहे छोरे खे न, घर जी ॻाल्हि घर में थी वेंदी हली ऐं ख़ुशि ख़ुशि ज़िंदगी गुज़ारींदा, पाण बि परेशान कोन थींदासीं। वॾी छोरी घर में वेठी
ऐं तूं नंढी छोकिरीअ जो रिश्तो थो कयो हाँ ईअं न इन करे जो मेहर से ईअं त न आहे त जंहिं ॻाल्हि जो मां मुखालिफ़ आहियां ऐं मुंहिंजूं छोकिरियूं उन तरफ़ सोच न रखंदियूं किथे मुंहिंजी ॻाल्हि जो बतड़ त न आहे न न अहिड़ी ॻाल्हि कान्हे तूं पंहिंजे दिलि में इहा ग़लतफ़हमी न पैदा कर पोइ फाट न वॾी छोकिरी वेठी आहे नंढी नियाणीअ जो रिश्तो थी करे हाँ जोड़ सुठो आहे साणी बस न ॻाल्हाइजांइ या हारून जी अखियुनि में धूड़ विझण जी कोशिशि न कजांइ ऐं पंहिंजनि छोरनि जी वाग मज़बूत खणी हलजांइ जंहिं ॾींहुं बि ढिली थी उन ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगीअ जो ख़ैर न हूंदो हारून बजाए छॾींदोसांइ पोइ वतंदीअ पौं पौं कदी खण मानी मानी हराम करे छॾी मां ज़िंदा वेठो आहियां पंहिंजो पाण रिश्ता विझी ॿोले मां मरी वियो सॼो ॾींहुं मां पऊं पऊं कुते वारी यऊं यऊं पई पवेसि ॿुधाई न पिणे जा ॻाल्हियूं मार कफ्ता जी पईसि हिकिड़े पासे बाहि ॿिए पासे पाणी सम्झ में नथो अचे त वञा त कहिड़े पासे वञा किथे वञी मरां बाक़ी ही सम्झियल छा त पाऊं पाऊं त हिन जी आऊं कढंदसि पहिरियों 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 कुते वांगुरु यखी पई लॻेसि खण मां तूं मानी खण जी अम्मा कॾहिं न मुंहुं सिर को जवाबु ॾिनसि कॾहिं न सवलो ॻाल्हाए सॼो ॾींहुं हीअं करे छॾींदोसां पापा कंदा वरितो सुहाना जी अम्मी काॾे वञी रही आहीं अम्मी वो जेका पाड़े में आहे न ज़ीनत जेका भर्त भरंदी आहे उन वटि थी वञां पोइ तोखे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे हुनखे हिते त घुराए वठूं अम्मी नंढपण खां मुंहिंजी सहेली आहे आउटिंग बि थी वेंदी ऐं हुनखे शर्ट बि ॾेई ईंदसि कंहिंसां वञी रही आहीं अकेली सो बि पंधु ही शहर नाहे सुहाना हिते तुंहिंजे पीउ जा कुझु असूल आहिनि ऐं जेका तूं वाक़िफ़ बि आहीं अम्मी जेकॾहिं बाबा साईं कुझु बि चयो न मां पाण ई फेस कंदसि ठीकु आहे हाणे मां वञा भले वञ पर जल्द मोटी अचिजांइ ओके मम्मा हाणे वञा बाबा साईं बाबा साईं आवाज़ जी नियाणी आहे न जाफर अचार बंद माण्हू गाॾी में विहारियो जल्दी करियो चलो चलो हलो 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 जल्दी करो मुंहिंजे दिलि में त बेचैनियूं घर करे वियूं आहिनि जेसि ताईं मेहर न मोटंदो मूंखे सुकून न ईंदो रब में उमेदूं आहिनि मेहर मोटी ईंदो हाणे ॻोड़ा उगी छॾ बाबा सही वियो आहे भले शेज़ोर ख़ान तूं दौलत जे मामले में असां खां ॾाढो आहे इज़त ऐं गैरत जे मामले में तूं असां खां उत्तम नहीं
दर्दन जो आदेश दर्दन जो आदेश मेहर तो के शेज़ोर खान वारा मारण पे अच नहीं भजी वे शेज़ोर खान वारा मारण था अचन मुखे उधर शमन बबनवाज किथे बाबा साईं का ख़बर ही ना आहे के ख़बर ना आहे तो को कॾहिं बाबा साईं सभिनी खां पुछो अथमि ॻोठ वारनि खां पुछो अथमि ॿुधाईंदा त का ख़बर ई कान्हे कोशिश जारी रख जीअं ख़बर पवंदी त मूंखे ॼाण कजां जेको हुकुम बाबा ऐं हा जल्दी ॿुधाइजां हाणे तूं भले हल वालेकुम वालेकुम सलाम यारो वे नो बाबा ॿिया को वठो रेस वॾे सां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे बाबा चओ बाबा जेको शहबाज़ खान आहे न जेको मुंहिंजो नौकर आहे अज़ीज़ नालो छा अथसि मेहर उनखे पंहिंजी क़ैद में रखे अथसि मेहर खे शहबाज़ खान पकड़े क़ैद कयो पर मामा कहिड़े ॾोह में आख़िर छो ऐं छाजे लाइ बाबा साईं मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो मां पाण वञी उन्हनि खां ॾोह पुछां त हुन कहिड़ो ॾोह कयो आहे कुझु न कुझु मेयर कयो हूंदो शहबाज़ खान हर भरू खे नाक सज़ा न आहे बाबा साईं तव्हां वॾा आहियो तव्हां वञी शहबाज़ खान खां पुछंदो त पाणे ख़बर पइजी वेंदी मामा कीअं सचो ई मामा तॾहिं त बचो ई पर मामा शहज़ोर खान बिना ॾोह बिना सबब जे पंहिंजी लठ मिड़ई घुमाईंदो रहंदो आहे सम्झां थो सभु सम्झां थो वैसाणो ॿार पंहिंजे असर सां राज जे माण्हुनि खे ताबे कंदो हूंदो पर मुंहिंजे राज जे माण्हू खे छो क़ैद कयो अथसि बाबा साईं तव्हांखे कीअं आख़िरकार सम्झायां मूंखे पूरी पूरी पक आहे इन शहबाज़ खान शहज़ोर सां गॾी मेहर खे पंहिंजी क़ैद में रखियो आहे तव्हां सम्झो छो नथा सम्झां थो सभु सम्झां थो शहबाज़ खान वटि हली मालूम करे था वठूं मुंहिंजे कर जे माण्हू खे नाक ज़ंजीरुनि में छो जकड़ियो अथसि जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा मेहर इहो क़दमु खणंदो त मां मिली मना कयांसि तूं छो रोई रही आहीं अलाह कंदो सभु बहितर थींदो तोखे ॻोठ जे वॾेरनि जी त ख़बर अथई न ही ग़रीब जे पोयां पऊं त मेहर कहिड़ो उन्हनि जो खून कयो आहे जो हुनखे नुक़सानु पहुचाईंदा तूं परेशान छो थी रही आहीं मुंहिंजे दिलि में त बेचैनियूं घर करे वयूं आहिनि जेसिताईं मेहर न मोटंदो मूंखे सुकून न ईंदो रब में उमेदूं आहिनि मेहर मोटी ईंदो हाणे ॻोड़ा उगी छॾ बाबा साईं वियो आहे रईस आलम खान वटि मेहर जी रिहाईअ जे लाइ तोखे कीअं ख़बर पई त बाबा रईस आलम खान वटि वियो आहे मेहर जे लाइ अम्मा ॿुधायो हाणे ॻोड़ा उगी छॾ परेशान न थी जुर्म कयो आहे न उनजी सज़ा एॾी ख़तरनाक आहे जहिड़ी सज़ा जो तोखे अंदाज़ो बि न आहे
हेॾो असरु कंदुसि न तव्हांखे हर माण्हूअ जे लाइ सभु ख़बर आहे। जेकॾहिं ॾोह जी सज़ा एतिरी दर्दनाक आहे त पोइ इन सज़ा जे तूं बि लाइक़ु आहीं। तूं बि ऐं मूंसां गॾु आहे तूं बि सहंदे न दर्दनाक बाहि में। बस कर। मुंहिंजी औकात मुंहिंजी जुती जेतिरी आहे। तूं मूंसां त बराबरी करी। हाँ भले शहज़ोर ख़ान तूं दौलत जे मामले में असां खां ॾाढो आहे, इज़त ऐं गैरत जे मामले में तूं असां खां उत्तम नहीं उत्तम असां खां। हाणे असांजी औरतुनि जो मुक़ाबिलो कंदियूं? हाँ छा तव्हांजो आसमान तां लही आयूं या जन्नत जो होरो आहे? हिक ई मिटीअ मां ठहियल आहियूं, हिक ई मिटीअ मां। मुंहिंजी नीची रुतबा तव्हां जहिड़नि इंसाननि ठाहिया आहे, ख़ुदा न ठाहिया। बस हाणे हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां, तुंहिंजी इहा ज़बान कटे छॾींदोमांइ। सच हमेशा कड़ो हूंदो आहे शहज़ोर ख़ान, जेको तो जहिड़े इंसान खां कॾहिं न बर्दाश्त थींदो। तो पोइ तूं बि ॿुधी वञे, दिमाग़ में इहा ॻाल्हि विझी छॾ। तूं रहंदे न तुंहिंजे सच ॻाल्हाइण वारी इहा ज़बान हटाई त पोइ तूं बि यादि रखजांइ शहज़ोर ख़ान, असां ग़रीब इन मामले में गैरतमंद आहियूं। जेको चवंदा आहियूं वो करे बि गुज़रंदा आहियूं। पोइ तूं बि मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ त जंहिंसां असां टकर खाईंदाऊं हुनखे दोज़ख जी आड़ा में ईअं उछलाईंदा आहियूं त हुनजी ईंदड़ नस्लूं बि सॼी ज़िंदगी यादि रखंदियूं आहिनि। या त तुंहिंजी बि भुल आहे शहज़ोर ख़ान, असांजो बच्चो बि रुक मां ठहियल, रुक मां जेको टुटी त सघे थो पर तव्हां एॾो झुकी नथो सघे। रस्ता में कुटो से लॻे मां बि ॾिसां थो कीअं नथा झुकनि। मुंहिंजे अचण जो मतिलबु त तूं सम्झी वियो न। वरी आहे जीअं आलम ख़ान थी आहे तोराए मुंहिंजी दिलि में लख पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन परे वठी छोकिरो तोखे वापसि कोन ॾिनो। केतिरा कोट मज़बूत कराए रखिया अथई पंहिंजी जागीर जो फ़ैसिलो ॾिनो। आलम ख़ान जागीर जे कोटनि खे मज़बूत करण सां अज़मन जा किला मज़बूत न हूंदी। इंसान जेकॾहिं पाण मज़बूत आहे न त पोइ हर शइ मज़बूत। हवाउनि जा रुख मज़बूत बनल अज़म उसूल रखंदड़ इंसान जा किला बि थिरी सघंदी। आलम ख़ान इन तेज़ तूफ़ाननि जा रुख ॿोलण जो हुनुर शहबाज़ ख़ान खे ख़ूब तरीक़े सां कयो। शहबाज़ ख़ान मूंखे हर हाल में मेहर वापसि कयो। मेहर तोखे वापसि थो ॾे? हाँ वो गुनाह यकीन कयो आहे अल्लाह, वो गुनाह यकीन कयो आहे हुन जेको तूं ॿुधी माफ़ न कंदे। मामा साईं शहज़ोर ख़ान हुन जे मथां इहे कूड़ा इल्ज़ाम मुड़िया हूंदा। बाक़ी मेहर ईअं न आहे हुन मां अहिड़ो में त नथी रखे सघे। मां अखियुनि ॾिठा सबूत ऐं शाहिदनि खे तस्लीम कंदो आहियां, उहो सबूतनि सां। मामा साईं पोइ त असुल जड़ ताईं पहुचणु घुरिजे, ख़बर त पवे आख़िर मामिलो आहे छा।
वडेरे आलम खान जे सिर ते पंहिंजे तर जे वडेराए पंहिंजी पग ॿधल आहे। पाणी खोज ना करे न। समझा तो सब समझा तो तव्हां मेहर जो ॾोह बयान कयो। हा, मेहर जो ॾोह? मेहर पंहिंजो ॾोह तोसां पाण बयान कयो। मिलायां तोखे मेहर सां? मिलायां ई। ज़फ़र ख़ान, आलम खान खे वठी वञनि, मेहर सां मिलाए वठी वञीसि। या दां तो मूंखे या हारून खे छो न ॾिनी? मूं पाण पलान करण ते चाहियो। चंग मुड़सी जी पग तुझे मथे ते रखां जी तूं पाण पंहिंजा फ़ैसिला करीं। उहा कुदी हरकत कई आहे, उहा कुदी हरकत कई आहे हिन। हा, जंहिंजी शहबाज़ ख़ान की अदालत में सज़ा तमामु सख़्त आहे। पर चाचा साईं, आख़िर मूंखे ख़बर त पए त मूं कयो छा आहे? तो आलम खान जी ॻोठु हुई हारून जी धीउ जो हथ पकड़ पला में बेहर तुम दर्दन जो आदेश, दर्दन जो आदेश। बोलेंगे रईस आलम खान आयो है। अरे छा कयो थी इहो तोखे क़ैद कयो अथनि? बाबा साईं, दरअसल ॻाल्हि इहा आहे त मामे हारून जी धीउ राणी नलके तां पाणी भरे घर वञी रही हुई। हथ कढ शहज़ाद खान। जी एतिरी मजाल जो असांजे इलाइक़े में अची असांजे नंगन में हथ थो विझे। बाहि जा शोला सिर्फ़ बाहि जा शोला हूंदा आहिनि, उहे कंहिंजा नंगन आहिनि हूंदा। तोसां हिन किरियल हरकत जो पलांद मां ज़रूर कंदुसि शहज़ाद, ज़रूर कंदुसि। तू पलांद वठंदे? हाँ, तू वठंदे पलांद? असां बि ॾिसंदासीं त दज़ आसमान ताईं कीअं थी उॾामे। दज़ आसमान ॾे थी उॾरे या तुंहिंजे चेहरे ते थी पए। हिन जी एतिरी औकात कोन्हे जो हिन ते हिकु गोली बि ज़ान कजे। सम्झी वेंदो। तोखे जेको वणे न करे वठिजांइ। शहज़ाद खान राणी जी बाह में हथ विधो। मूं पंहिंजी ज़बान खे पाणी ॾींदे शहज़ाद खान खां पलांद वरितो। ऐं पोइ इहा ख़बर शहबाज़ खान खे पई मूंखे शहज़ाद खान राणी में हथ विधो। इहा दां तो मूंखे या हारून खे छो न ॾिनी? मूं पाण पलान करण ते चाहियो। चंग मुड़सी जी पग तुझे मथे ते रखां जी तूं पाण पंहिंजा फ़ैसिला करीं। शहबाज़ खान खां पहिरीं मां तव्हांखे बंदूक हणी पूरो कयां। अरे तव्हां में इहा जुरियत कीअं थी जो मुंहिंजे राज जा फ़ैसिला, मुंहिंजे ॻोठ जा फ़ैसिला मुंहिंजे उहिदे तव्हां कयो? अॼु मूंखे ही ॾींहं ॾिसणा पिया आहिनि। तूं का बि न दर ते तुंहिंजे करे ते अचनि पिया।
छा थियो शहबाज खान एॾी आवाज़ में छो थो ॻाल्हाए? मां जेको सुवाल कयां थो मूंखे उन सुवाल जो जवाबु घुरिजे। जैसोर किथे आहे? ख़ैर त आहे। छा थियो आहे? मूंखां त कुझु छा थियो आहे? मूं तोखे ज़िंदगी बाबति जेके सबक़ पढ़ाया छा उहे तुंहिंजे ज़हन जी पटी तां मिटिजी विया आहिनि, निसारजी विया आहिनि? न चाचा साईं, मां त अॼु ॾींहं ताईं बि तव्हांजे ॿुधायल असूलनि ते ई हलंदो रहियो आहियां। जेकॾहिं तोखे मुंहिंजा सबक़ यादि आहिनि त पोइ मुंहिंजे ॾिनल सबक़नि ऐं नसीहतुनि ते अमल छो नथो करी? शहबाज़ खान जी दरबार में ॿियो खां वधीक कूड़ जी सज़ा हूंदी आहे। छा कयो आहे मुंहिंजे बचड़े जे तूं एॾो नाराज़ पियो थी? सालनि खां बीठल मुंहिंजी साख खे छीहो रसायो आहे। बाबा साईं, शहज़ोर छा कयो आहे जो तव्हां एतिरा नाराज़ थी विया आहियो? उहा कुदी हरकत कई आहे, उहा कुदी हरकत कई आहे हिन। हा, जंहिंजी शहबाज़ खान की अदालत में सज़ा तमामु सख़्त आहे। पर चाचा साईं आख़िर मूंखे ख़बर त पए त मूं कयो छा आहे? तो आलम खान के गोठ हुई हारून की थी जो हथ पकड़ पला में बेहर तुम सौट जाने जो हथ पकड़ अने अदालत न थी जेड़ी सजा उन मेहर के मिला थी ओड़ी सजा जो हकदार तू बन। चाचा साईं पर मां तव्हांजो पंहिंजो आहियां। इंसाफ जी अदालत में पंहिंजो सब नहीं जा पंहिंजो ही परायो ना ॾिठो वेंदो। मां भले थो वञा कमकार जे हिसाब सां ॿाहिरि, तूं हिते घर में वाणकी त थी हूंदी। चाचा साईं चओ सच था, घर में सॼो ॾींहुं वेही वेही भितुनि सां ॻाल्हाए ॻाल्हाए मां त ॼण अधु चरी थी वई आहियां। बसि थी आहे, सरमंद ऐं उबदार शहर खां मोटंदा न त पोइ ही घर भरिजी वेंदो। मोटी अचनि शहर खां, मां अकेली घर में वेही वेही बेज़ार थी पई आहियां। पहिरियां वेंदी हुयमि कुझु घणियूं कचहरी करण सोणी ऐं राणी सां, पर चाचा साईं हाणे घर वञ त बादल हेॾा दोॾा फाड़े वेठो आहे, चए थो असांजे घर न ईंदी कर। बसि थी आहे, जंहिंखे न्याणी श्याणी जो ख़्यालु न हुजे उनखे कहिड़ो नालो ॾिजे। बसि दुआ कर त हुबदार ऐं सरमन मोटी अचनि, पोइ हिन घर जूं रौनकूं वाज ॾिसंदी। सरमद जी हुबदार जो ज़िक्र कर, सरमद जी काल अची। वालेकुम सलाम बाबा, शहर खां अचो था? कॾहिं? सुभाणे के सिज में? चाचा साईं मुंहिंजो सलाम ॾियो। ससु सलाम बि चयव? तोखे सलाम था चवनि। वालेकुम अस्सलाम। ठीकु आहे बाबा, ख़ैर सां अचो, ख़ैर सां अचो। ख़ुदा हाफ़िज़। सुभाणे सरमन थो अचे, शायदि हुबदार जी पढ़ाई अञा रहियल आहे न। हाणे तूं हीअं कर, ॿियो घर जी छंड फूक कर, मां ॿाहिरि थो वञा, कंहिं मलाह खां 2-2.5 किलो जो कुड़ो वठी थो अचां, जीअं सुभाणे सरमंद अचे न उनजी सुठी ख़िदमत कयूं त जीअं हू शहर खां घर अचे न सम्झे त हिते बि शहर लॻो पियो आहे। ठीकु आहे? ठीकु आहे चाचा साईं। सुभाणे जो सिज ससी जी ईद जो ॾींहुं आहे। जे तूं मोॾे अची मां दादू सॼे खे सिंगारे छॾियां। सुभाणे ससी केॾा हार सिंगार करे महबूब जे अचण जो इंतज़ारु कंदी। अदा हारून मुंहिंजे सिर जे मथां इहा फलां फण कढियो वेठी आहे, तूं अञा वेठो ॾिसी रखो। जंहिंमहिल तंहिंमहिल ॾिस कर खयो वेठी आहे मुंहिंजे मथां। कर खण वारी मुंडी किथजी वेंदसि अञा कॾहिं? तॾहिं जॾहिं हुनजो दाणो पाणी ख़तमु थींदो न तेसीं ताईं मां क़िस्मत ते हथ रखी हीअं वेही रहां। न मूं करे चए त मूं अहिड़ियूं कोशिशूं कोन वरितियूं आहिनि। अलाए छो इहे कोशिशूं मुंहिंजूं कॾहिं नाकाम थी थियूं।
हिन वारे उहा कोशिश कर जेका कामयाब वञे। अभी फिलहाल तो मुझे हिन शैतानी खोपड़ीअ में अहिड़ी का साज़िश सुझी कान। मूंखे हर हाल में उहो पार्क अहिड़ो ठहिराए ॾे जो तॾहिं दुनिया में मशहूरु हुजे, सम्झई? हाँ इहो को वॾो कम आहे। हींअर ई बटन फेरण जो बचां पाण ई सिधो करे ॾिनो पार्क। अदा ॾिस हाणे आलम ख़ान बि असांजे कन थो ॾियनि। तॾहिं त चवंदो आहे पंहिंजे किरदार खे नुमाया रखूं था, पर तूं मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾी। बसि हाणे बसि वधीक न ॻाल्हाए, जेकी मूं तोखे चयो उहो ई कर, सम्झई? कयां थो कयां थो। जहिड़ी सज़ा हुन मेहर खे मिलंदी ओड़ी सज़ा जो हक़दार तूं पाए। जहिड़ी सज़ा हुन मेहर खे मिलंदी ओड़ी सज़ा जो हक़दार तूं पाए। शेज़ोर ख़ान ही तोड़ फोड़ छो करे रहियो आहीं? छा थियो आहे? छा थियो आहे शेज़ोर ख़ान? होश में पे आहीं? छो तो घर जो थाम भाॼी? अञा बि पुछो था त छा थियो आहे? छा ॿुधायां तव्हांखे मां? हाँ हाँ तोखां इहा ई ते पुछां थी त थियो छा आहे, छो एॾी कावड़ में आहीं? त पोइ ॿुधो, तव्हांजे पुट जी इज़त खे माण्हुनि जे साम्हूं तमाशो बणायो वियो आहे, हुनजी तज़लील कई वई आहे। कंहिंमें बि इहा हिमत न आहे जो तुंहिंजी तज़लील करे। हुनजी ॾाढ हिमत हुनखे अंधो करे छॾियो आहे। हुनखे पंहिंजो भाइटो ई नज़र कोन थो अचे। ॾिस शेज़ोर ख़ान, तोखे पंहिंजे चाचा जे असूलनि जी ख़बर ते आहे। हुन जा असूल जहिड़ा तुंहिंजे लाइ जहिड़ा दुनिया जे लाइ। मूंखे ॾोही करार ॾेई ॾोहिनि वारे कटहरे में ॿेहर सां गॾु बीहारियो वियो आहे। मुंहिंजी इज़त ऐं गैरत खे झिंझोड़ियो वियो आहे, ऐं उहो बि सभिनीनि जे आॾो। तव्हां ई ॿुधायो हाणे हिन ॻोठ में मुंहिंजी कहिड़ी इज़त रहंदी? अॻे जे माण्हू जे करे मूंखे ज़लील कयो वियो आहे। शेज़ोर ख़ान छा थियो तोखे? पढ़ियल लिखियल थी जाइलनि वारियूं हरकतूं कने त सज़ा मिलंदई। ॾिस शेज़ोर, जे पंहिंजे किरदार खे सुठो करे हलंदे न त तोखे पंहिंजे चाचा जहिड़ो माण्हू दुनिया में न मिलंदो। चाची, मां पंहिंजे दिलि जे शौक़नि खे चाचा साईं जे ख़ौफ़ खां ख़तमु नथो करे सघां। शेज़ोर ख़ान, तोखे पंहिंजा इहे ग़लति शौक़ ख़तमु करणा पवंदा हिन ख़ानदान जी इज़त जे करे। दर्दन